खानपुर महर विच शहर में गुजरियल रात नामालूम चोर हिंदू वापारी अमरलाल के घर में घिड़ी घर जा ताला तोड़े लखें पंहिंजी माली जो सामान चोरी करे विया। मुतासिर वापारी मूजिब चोर घर में अटकल 20 लाख रुपया रोक ऐं सोन चोरी करे विया। घर धणी अमरलाल जो वधीक चवण हो त असीं घर भाती हिकिड़े कमरे में सुतल हुआसीं त चोर घर जे छत तां चढ़ी 3 कमरनि जा ताला तोड़े रोक रक़म ऐं सोना जेवर चोरी करे विया। होॾां इतला मिलण ते खानपुर महर पुलिस वारदात वारे हंधि पहुची जांच वरितो। पुलिस खोजी कुतन वसीले चोरनि जा पेरा खंया ऐं शहर में एहसान महर जे घर में पेरा हया, जितां 2 ॼणनि गुलाम अली महर ऐं मजीद महर के गिरफ्तार कर लाकअप करे छॾियो। जॾहिं त खानपुर महर जे हिंदू बिरादरी गिरफ्तार कयलनि सां रियात करण जा इल्ज़ाम लगाए शहर जे शाही बाजार, सराफा बाजार ऐं क्लाथ मार्केट में पंहिंजो कारोबार बंद करे खानपुर महर जे पंजकुली चौक ते अमरलाल, नेवंत कुमार, हरीश कानिया, अमित कुमार, समोन कुमार ऐं ॿियनि जी अॻवानी में पंजकुली चौक ते एहतिजाज मुजाहिरो करे धरणो हुयो। इन मौके ते एहतिजाज कंदड़नि मीडिया खे ॿुधायो त खानपुर महर पुलिस जे नाअहली सबबि इलाइक़े में बदअमनी वधी वई आहे। इन मौके ते SHO खानपुर महर अख्तियार पहुर धरणे वारे हंधि पहुची ॻाल्हियूं करे ख़ातिरी करण बाद धरणो ख़त्म करायो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।